समूरी मुल्क में योम तकबीर ॾिहाड़ो अॼु मल्हायो पियो वञे। सदर आसिफ ज़रदारी पारां योम तकबीर जे मौक़े ते क़ौम खे वाधायूं। आसिफ ज़रदारी जो चवणु आहे त अॼोके ॾींहं ते असां पंहिंजी जौहरी ताक़त जो मुज़ाहिरो कयो हो। अॼु असां ख़ुदि मुख़्तियारी, आज़ादी ऐं इलाक़ाई सालमियत जी तहफ़ुज़ जो अज़म कयूं था। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं आज़रबाईजान जे सदर जी मुलाक़ात, इलाक़ाई अमुन ऐं ख़िते जी सूरतहाल ते ख़्यालनि जी ॾे वठि। वज़ीर आज़म भारत सां ताज़ो छिकताण दौरान पाकिस्तान जी हिमायत करण ते आज़रबाईजान जे सदर जो शुक्रियो अदा कयो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ आज़रबाईजान में टिमुल्की इजलास में बि शिरकत कंदो। शहबाज शरीफ़ आज़रबाईजान बाद ताजिकिस्तान जो बि दौरो कंदो। नायब वज़ीर आज़म ऐं पॾई वज़ीर इसहाक़ डार, फील्ड मार्शल आसिम मुनीर, वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी ऐं वफ़ाक़ी वज़ीर अता ताड़ बि वज़ीर आज़म सां गॾु मौजूद। ऐं फील्ड मार्शल आसिम मुनीर जो तेहरान में ईरान जे जनरल स्टाफ हेडक्वार्टर जो दौरो। ईरानी चीफ ऑफ जनरल स्टाफ मेजर जनरल मोहम्मद बग़ेरी सां मुलाक़ात। ISPR मूजिब फील्ड मार्शल आसिम मुनीर ऐं ईरानी मेजर जनरल मोहम्मद बग़ेरी मुलाक़ात में इलाक़ाई सिक्योरिटी सूरतहाल ते ॻाल्हियुनि सां गॾु दिफ़ाई लाॻापनि जी मज़बूती ते बि ज़ोर बि ॾिनो। ईरानी फ़ौज जे दस्ते फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर खे सलामी बि ॾिनी।